साचो सतराम। पर साहब उन्हीं सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सन 52 में आए। असां जॾहिं बि उन्हीं सच साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु ईंदो आहे पंहिंजो पाण खे सभाॻो बनाए, पंहिंजे जीवन खे उज्जवल रखे। ऐं उनजे लाइ असांखे उन्हीं सच साईं सवले सवले तरीक़नि सां सम्झाए, जीअं असांजे जीवन में हूंदो आहे। जीअं असां ॾिसंदा आहियूं अॻे त हिकिड़ो आम रवाज हो, पंहिंजे वॾनि खे ॾिसंदा हुआसीं, पाण ॿार हूंदा हुआसीं तॾहिं बि कंदा हुआसीं। त जॾहिं बि खाधो खाइबो त पोइ पंहिंजे खाधे मां पहिरियां गिलास कढी करे रखो, एक गिलास यानी उन मां हिकु या अधु फुल्को जेके सब्जियूं हुजनि थोरी थोरी उहे रखबियूं ऐं पहिरियों उहो कढी करे रखिबो। उनखां बाद मालिक खे प्रार्थना कबी त मालिक तुंहिंजो शुक्र आहे, तुंहिंजी रहमत आहे, तूं असांखे एतिरो नसीब ॾिनो, तुंहिंजी रहमत। ऐं पोइ सकून सां शांति सां उन मालिक जी रहमत सां खाधो खाइबो। उनजो कारण सिर्फ़ इहो त जीअं को शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे। हिकु दिन एरिया जी पूरी पहचान शहरवासी संगत साहब सन 52 में आया ऐं अची करे चयो त साईं असांजे इलाइक़े में तमामु घणो ॾुकार आहे, केतिरे वक़्त खां बरसाति न पई आहे, तंहिंजे करे सभु इंसान पखी पशु धरती सभु उञायल आहिनि ऐं जेकर परेशानी एतिरी वधी वई आहे जो इंसान छॾे वञनि था, पर पखियूं पशु त केतिरा मरण शुरू थिया आहिनि, वण सुकी विया आहिनि, केतिरनि सालनि खां बरसाति न आहे। तंहिंजे करे तव्हांजे हथ में पूरी सृष्टि आहे। तव्हांजो हिकिड़ो आलाप असां ॿुधो आहे, हिकदमि मेघ मल्हार करे छॾी, तंहिंजे करे आसीस कयो हलो ऐं असांजे पूरे इलाइक़े खे वरसायो। पूरे साईं जन प्रोग्राम ऐं मुक़रर वक़्त ते जॾहिं उते पहुता त सभु शहरवासी पहचान सभु आया, चयईं हाणे तव्हां जेको कंदो सभु थींदो, पर अहिड़ी आसीस ॾेई वञो जीअं वरी कॾहिं ॾुकार न अचे, वरी तकलीफ़ न अचे, वरी बुख ऐं बदहाली न थिए। तॾहिं सच साईं चए त पोइ जेको ई तव्हांजो शहर आहे सभिनी मां कुझु न कुझु दान वठी अचे, जेको जंहिंखां पुछे कुझु न। साईं जो सभिनी ॾियणु शुरू कयो। जनमु हुयो जनमु घटि हुयो, जेतिरो पहुतो जेतिरो जंहिंखां थियो हर को रखंदो ऐं जीअं जीअं हर को अची करे रखंदो पियो वञे, जेको पहुचे पियो तीअं तीअं मौसम बहितर पई थी। ऐं जीअं सचा साईं मुस्कुराइनि पिया त बादल इहो सभु ईंदा पिया वञनि ऐं माहौल ॾाढो ख़ुशगवार थी वियो, थधी हवा हलणु शुरू थी वई। तमामु जो उत्साह अञा तेज़ वधण लॻो, तव्हांजो सभु कुझु बणिजी वियो, पर बरसाति न पई पए। तॾहिं साईं जन चयो भई सभिनी ॾिनो आहे त शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन चयो शायदि को रहंदो आहे, अञा कंहिं ॾिनो न हूंदो। ऐं पोइ ॾिठमि हिकिड़ो घर आहे जंहिंमां कुझु न आहे, त चयूं इहो बि कुझु न कुझु चयो, मुंहिंजे आहे ई न त ॾियां छा, मां बिल्कुलु कोन्हे।
अरे जो सच्चे साईं चयो कुछ न कुछ ॾे ज़रूर ऐं हू चवंदो तुंहिंजे आई न ही चवंदो कुछ न कुछ ॾे जे घर ॾिसो कुछ कोन्हे आख़िर उन चयो मां वटि ॿियो त कुझु न आहे हिकिड़ी बकरी आहे इन जो गाह पियो आहे हाणे थोरो ईअं हिकिड़े बने तां बची आयो उन बकरी जो खाधो उहो ई तव्हां खणो आख़िर कुझु ईअं चयो ठीकु आहे बेशक थोरो खाधो आहे उन वजह तो कुझु तीला ॾे ऐं उन वजह कुझु तीला उहे खणी करे आया ऐं सच्चे साईं खे चयो त हिकिड़ो घर जेको तव्हां चयो पर नंढे नंढे तीला ॾिना तीला बि सही ऐं जीअं में तीला विधाऊं ऐं जीअं जीअं जेको बि कुझु आयो ज़रूरतमंदनि में घुर्जाउनि में सभिनि खे ॾियणु शुरू कयूं पखियुनि खे खाधो ॾियणु शुरू कयूं जेको आयो गांयुनि खे जानवरनि खे जेके बि कुझु हुया कुता ॿिला जेको बि हुया सभिनी खे कुझु न कुझु खाधो ॾियणु बुखायल माहौल ऐं सभु जीअं जीअं खाईंदा ख़ुशि पिया थींदा वञनि तीअं तीअं बरसाति वरसण त शुरू थी ऐं तव्हांजो जीअं जीअं हले पियो बरसाति तेज़ पई हले ऐं सभिनि में ख़ुशी ख़ुशहाली जो माहौल थी वियो हर तरफ़ थोरे वक़्त में हरियाली थी वई ऐं पोइ जॾहिं ख़ुशहाली थी हरियाली थी सभु आसूदा थिया त सच्चे साईं खे यादि कया त साईं जन चयो जिते दान हुजे पुण्य हुजे मालिक जो सिमरन हुजे नाम हुजे जाप हुजे उनजो शुक्र हुजे उते कॾहिं बुख ऐं बदहाली न उते सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली तंहिंजे करे उन सच्चे साईं चयो जेको तव्हांखे पहुचे लेकिन ॿियो ऐं यादि रखो मालिक जी यादि ऐं सिमरन जॾहिं हूंदो त पोइ असांजो अंदरि सदाई शुद्ध व बहितर रहंदो असांजो भाव ऐं सुभाउ सदाई ऊचो रहंदो ऐं पोइ असांखे सदाई उन मालिक जी यादि हूंदी निमरत हूंदी न्याज़ हूंदो उनजी आसीस हूंदी त सदाई वधंदा रहंदासीं तंहिंजे करे पंहिंजे मथां कुझु न कुझु ॾियो थो ऐं ॾियण जो मक़सदु आहे पंहिंजे मथां पंहिंजे मां ॾियो जीअं असां गिरास कढंदा आहियूं त जेको गिरास कढंदा आहियूं त रोटी पंहिंजे थाली में कढंदा जंहिंजो मक़सदु आहे जेको बि खाधो खाधो आहे त उन में जा कुझु ॾियूं यानी पाण थोरो घटि खाई ऐं कुझु ॿियनि खे अॼु जे माहौल में ॿुधी रहिया थोड़ा दुखायल बुखायल उनको जेको पहुचे असां कुझु पंहिंजे में ॾियूं ऐं यादि रखणु खपे जेको वठण वारो हुजे जीअं सच्चे साईं चयो हर को ॾे ईअं न सम्झे असां वरितो आहे त बसि ठीकु आहे असांखे खाइणो आहे असांजो कुझु न आहे न मिलियल मिलिया जेको फुल्को पाण खाए थो उन मां हिकिड़ी गिराई में खणी करे पखियुनि खे ज़रूरु जेकॾहिं उहो पंहिंजे खाधे में ई कुझु ॾींदो त सच्चे साईं चयो उनखे बि भाग लॻंदो अॻिते उनखे बि वरी हथ फैलाइणो पवंदो तंहिंजे करे जेकॾहिं असां पंहिंजे खाधे में ॾींदासीं त पोइ चवणी आहे उनजा ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा मिलंदा जीअं चइबो आहे त पेट नरम पेर गरम ऐं सिर थधो त पोइ हर बीमारी खे ॾंडो जंहिंजो मक़सदु आहे पेट नरम यानी जेतिरो खाधो खाइणो आहे उनखां थोरो घटि को हल्को हुजे नरम हुजे पेट भरे करे पंहिंजो पान खे बीमार कंदासीं जेतिरी बुख आहे उनखां थोरो घटि त सिहत हेल्थ असांजी बहितर आहे ऐं पेर गरम माना फिज़िकल वर्क असांखे ठीकु ठाक हुजे असां चङे नमूने कमकार कयूं आलसी न बणिजी करे कयूं चङे नमूने पंहिंजो पाण खे हमेशह एक्टिव रखूं ऐं सिर थधो जॾहिं सच्चे साईं चयो मालिक जो नेम ध्यानु सिमरन हूंदो त पोइ असांखे सदाई सुकून ऐं शांती ऐं पोइ असांजो जीवन
सदाई अहिड़ो रहंदो जेकॾहिं टे ॻाल्हियूं हूंदियूं त हर बीमारी खे ॾंडो या कोई दुख ऐं दर्द जेकॾहिं इन्हनि टिनी में कोई ग़लति थींदो आहे त पोइ दुख ऐं बीमारी असां पेट भरे करे खाईंदासीं जेको ईंदो वेंदो हलंदो वेंदो त पोइ जल्दी असांजी सिहत ख़राब ऐं पेट नरम न हूंदो त बीमारी पेट गरम न हूंदो आलसी हूंदासीं त पोइ सभु हॾ पंहिंजो पाण वेहणु शुरू थी विया ऐं दर्दिरता ऐं दुख पंहिंजो पाण थी करे घर ऐं जेकॾहिं सिर थधो न हूंदो सदाई गुस्सो कावड़ साड़ चलन क्रोध इहे सभु चीज़ूं त पोइ सभु दुखनि ऐं बीमारियुनि जो कारण असांजो दिमाग़ तंहिंजे करे सचे साईं चयो इहे टई चीज़ूं ऐं टई चीज़ूं असांजो चयो त पंहिंजे पंहिंजा कुझु न कुझु छॾे ॾींदासीं पंहिंजे खाधे मां कुझु ॾींदासीं पंहिंजी कमाई मां कुझु ॾींदासीं पंहिंजे सुभाउ मां कुझु ॾींदासीं पंहिंजो प्यार पंहिंजी मोहबत पंहिंजी पैसो पंहिंजी अखियुनि मां कुझु ॾींदासीं कोई करुणा कोई मोहबत पंहिंजी ज़बान मां ॾींदासीं कुझु मिठास पंहिंजे हथनि सां ॾींदासीं कुझु पंहिंजे पेरनि सां ॾींदासीं कंहिं चङी जॻह ते वञा ऐं कंहिंखे अगरि सभु कुझु ॾींदासीं असांजो प्यार मोहबत ऐं पोइ जॾहिं अञा वधीक ॾींदासीं पंहिंजो श्रद्धा भाव प्रेम उन सचे साईं खे उन चरणनि में उन रहमत में नाम ध्यान त पोइ असांजो जीवन सदाई बहिजी वियो उन सचे साईं असांखे सेखारियो त कुझु पंहिंजो ऐं ॾियण जो मक़सदु आहे पंहिंजो भाव ॾियो पंहिंजो प्रेम बेशक तव्हां कुझु घुरी करे बि खाओ था त पोइ बि हिकिड़ी गिराई खणी करे पखियुनि खे ज़रूरु ॾियो उहा बि भाग लॻाए ऐं जीअं जीअं सभु ॼण खे बहकाईंदासीं तीअं तीअं जीवन बहकंदो वेंदो ऐं जीअं जीअं नाम ध्यान सां सचे साईं जे जीवन में ईंदासीं रहमत में ईंदासीं त पोइ असांजो जीवन एतिरो त प्रफुल्लित थींदो सचे साईं जो नाम ध्यान सिमरन असांखे हर चीज़ में ऊंचो खणी रखंदो असांजो सुभाउ हलत हली चली सभु कुझु कर्म क्रिया अमल दख़ल सभु कुझु एतिरो बहितर थींदो जो अॻिते कोई स्वर्ग जॾहिं बि हुजे पर असांजो जीवन असांजो घर असांजो परिवार सॼो स्वर्ग पवंदो ऐं असांजो जीवन सदाई बहिजी करे सच जे प्यार ऐं प्रेम सां उन सचे साईं जी राहतुनि में आहियूं जेको मौक़ो असांखे सम्झाए रहियो आहे त पंहिंजे जीवन में सदाई सुख ऐं समृद्धि हुजे ख़ुशी ऐं ख़ुशहाली हुजे कॾहिं दुख ऐं दर्दिरता अचे ई न पर सदाई असांजो जीवन सभागो ऐं सुहानो रहे त पोइ असां पंहिंजो प्यार श्रद्धा प्रेम भाव प्रीत सभु कुझु उन सचे साईं खे अर्पण कयूं ऐं पंहिंजे जीवन खे सदाई महकाए स्वास्थ्य प्यार हुयो उन सचे सदगुरु दा उन ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास है वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे तुंहिंजो नाम ध्यान सिमरन ऐं उनजी यादि उनजी आसीस उनजी कृपा उनजी करुणा उनजो जीवन उनजो संदेश उनजो आदेश सदाई असांजो जीवन हुजे ऐं जीवन सदाई महकंदो रहे साचो सतनाम साचो सतनाम साचो सतनाम